पर बाबा बोतार मां वीडियो डिलीट न कंदो मां कंहिंखे चवो ही न। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद अली खोसो। मुंहिंजी बदनसीबी कि आऊं पाकिस्तान में पैदा थियसि, उन खां वॾी बदनसीबी जो आऊं सिंध में पैदा थियसि, ऐं उन खां बि वॾी बदनसीबी जो आऊं जामशोर डिस्ट्रिक्ट में पैदा थियसि। सॼो सिंध घुमी अचो, सॼे सिंध में वरी जेको करप्ट में अस्सलाम वालेकुम बोतार साहब, असांजो बोतार हीरो आहे बाबा, हीरो। अब तव्हांजो ख़बर पियो त ट्रांसफार्मर वॾेरो खाई अलियाबाद के पानी में अंगूठो आहे, पर अदा जीए भुट्टो वोट वरी भी भोतारनि जो आहे। छा कंदा? अगर जे मलक साहब कुछ ॾे बि थो त उहो ग़रीब अवाम वटि पहुचे कोन थो, केरु पुछण वारो कोन्हे। पोइ मूजड़ो 2.5 लख जो वॾेरा ट्रांसफार्मर खाई आहिनि, हेॾा चौकीदार खाई आहिनि, सोलर खाई आहिनि, केरु ॻाल्हाईंदो हिननि जे खिलाफ़ यार? इहे सभु तनक़ीद वरी बि पीपल्स पार्टी ते थींदियूं। जेको आहे अलियाबाद जो नंढड़ो मसइलो आहे पाणी जो, उहो हल करायो, आयो त अञा ढुक बि कोन्हे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद अली खोसो। ऐं हिकु त मुंहिंजी बदनसीबी कि आऊं पाकिस्तान में पैदा थियसि, उन खां वॾी बदनसीबी जो आऊं सिंध में पैदा थियसि, ऐं उन खां बि वॾी बदनसीबी जो आऊं जामशोर डिस्ट्रिक्ट में पैदा थियसि। हाणे बदनसीबी ॿुधायां थो, केरु नाराज़ न थिए यार, पाकिस्तान ते तूं ईअं उहो तनक़ीद थो करी। हिकु त दुनिया सॼी घुमी अचो, पाकिस्तान करप्ट में करप्ट मुल्क आहे, असांजा हुकुमरान करप्ट, असांजो सॼो सिस्टम करप्ट। ऐं वरी अचूं था सिंध ते, वरी सिंध पाकिस्तान लेवल ते तव्हां घुमी ॾिसो, पंजाब के पी के बलोचिस्तान सभिनी खां करप्ट में करप्ट सूबो सिंध आहे। छो त हिते माफ़िया आहे। ज़रदारी साहब अस्सलाम वालेकुम बॉस, ठीकु आहे। त असां वटि करप्ट में करप्ट निज़ाम आहे सिंध में। हल भाउ हाणे अचूं था वरी, दोस्त नाराज़ न थियनि भाउ, जामशोर करप्ट कीअं आहे। सॼो सिंध घुमी अचो, सॼे सिंध में वरी जेको करप्ट में करप्ट आहे न, अस्सलाम वालेकुम बोतार साहब, असांजो बोतार हीरो आहे बाबा, हीरो। करप्ट में करप्ट निज़ाम असांजे जामशोर डिस्ट्रिक्ट जो आहे। पोइ भोतार करप्ट आहे या भोतार जा हेठां वाठा करप्ट आहिनि, उहो तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीउ जेको वीडियो आहे ऐं वीलॉग मूं ठाहियो आहे, ही सिर्फ़ु आऊं पंहिंजे हिकिड़े नंढड़े ॻोठ ते कुझु चंद ॻाल्हियूं आहिनि जेके मूं नोट कयूं आहिनि। हिन वीडियो ते काफ़ी मूं ते तनक़ीद थींदी, वॾेरा काफ़ी फोटो मूंखे फ़ोनूं कराईंदा, वीडियो डिलीट कर, पर बाबा बोतार मां वीडियो डिलीट न कंदो मां, कंहिंखे चवो ही न, सम्झी वियो। त ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे, अलियाबाद मुंहिंजो ॻोठु आहे, नंढड़ो ॻोठु आहे, हेॾड़ो ॻोठु आहे। हिते असांजा जेके अगरि ॾिसजनि त भोतारनि जा वॾा 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 उहे जेका चवंदा आहिनि उहे वेठा आहिनि हिते। असांजो जामशोर जो चेयरमैन सुहेल अहमद शोरो साहब, असांजे ॻोठ जो काफ़ी आहिनि। हाणे कहिड़ा कहिड़ा नाला वठां। बहरहाल असां आवाम खे चूतियो कीअं था ठाहिनि इहो ॾिसो। असां वटि 10 सालनि खां वठी पाणी जो मसइलो आहे, असां वटि पाणी न आहे। हिकु टैंकर 4000, 2500, 3200 मुख़्तलिफ़ रेट आहिनि, जिते जंहिंखे वणियो हुते ॾियनि था। छो त निज़ाम त आहे कोन, करप्ट निज़ाम आहे, टैंकी वारे जो मर्ज़ी। भाउ असांजी पाणी नथा ॾियूं, पाणी छा कंदा? अब असांखे चूचो ठाहियो वियो, इलेक्शन खां पहिरीं असांखे चूचो ठाहियो वियो। तव्हांखे मुरागो असां नऊं जेको आहे वाटर सप्लाई स्कीम ॾियूं था। अब ॾियो, वोट वठी आहे असांखां, स्कीम अची वई साईं, सोलरूं लॻियूं, लाइनूं लॻियूं, हेॾां होॾां सभु शइ कंप्लीट थी करे असांजो अब हाणे पाणी ॾियो। अदा मोटरूं लॻियूं आहिनि, सोलरूं लॻियूं आहिनि, हाणे पाणी स्टार्ट नथो थिए। छो भाउ? ठेकेदार खे बजट कोन्हे, ठेकेदार अलाए किथे आहे। वरी के चवंदा इफ़्तिताह थींदो, साहब ईंदो, हेॾां होॾां माना कई ॻाल्हियूं। अब जॾहिं थोरी घणी फेसबुक ते मूजड़नि ग़रीबनि जेके आहिनि पोस्टूं कयूं, पोस्टूं करण खां पोइ वरी भाई ही हाणे मसइलो छा थींदो? जॾहिं पोस्टिंग घणो दियो, अबा वरी छॾियो अथनि हू जेको पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, असांजे सिंध जो जेको बजट हो, लख हो, 2 हो या 20 लख हो या 40 लख हो या 50 लख हो, जेको इन्वेस्ट कयो अथनि उहो खॾ में पियो, धूड़ वञी पाए। अब हाणे वरी नओं स्कीम था ॾियूं पाणी जो। अब वरी किथां? अब वरी असां दरिया खां ॾींदासीं पाणी, जेका पुराणी लाइन आहे। हल लट वाही नऊं स्कीम, इहो धूड़ वञी पाए। अब ठीकु आहे। अब वरी हलां फिलाणू शाकिर साहब, मीरो साहब, कई नाला आहिनि। हाणे कंहिंजा वटां, इहे त मूंसां फिरी आहिनि, हिननि जा नाला थो वठां।
अवा वरी हल हलां अवा वरी ख़बर पई जेको लाइनूं लॻियूं वरी सही इन्वेस्ट थियो वरी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो बजट जामचोरे जो बजट दब दबा खणणूं लख रुपया आहे लिखणूं 5 लख रुपया आहे हल अबा वरी दब दबा अबा लाइन ठही कंप्लीट थियो अबा तव्हांजो ख़बर पियो त ट्रांसफार्मर वॾेरो खाई वियो अड़े बा हाणे पाणी आहे कोन हाणे ट्रांसफार्मर वॾेरो खाई वियो हाणे छा कयूं अबा वॾेरो केरु आहे अबा उहो पीपलो आहे मलक साहब जो ख़ासि माण्हू आहे अड़े त मलक साहब जो ख़ासि माण्हू आहे त मलक साहब थोरी चयो त तव्हां ट्रांसफार्मर खाई वञो अबा वठोसि फ़रियाद कयोसि अबा हाणे फ़रियाद केरु कंदुसि अबा अहिड़ो कमु असां सां थियो मलक साहब जेॾीमहिल जंहिं तकरीर में अचे उहो चए मूं त हिते वाटर सप्लाई ॾिना बिजली ॾिना बिल्कुलु ॾिना उहे हलनि नथा हिते असांजो करप्ट निज़ाम आहे हुतां बजट पास थियो अचे हिते माल खायो वञनि हाणे जी ट्रांसफार्मर कोन्हे हुते पाणी कोन थो हले वरी उहो इन्वेस्ट अलॻि 25-30 लख उहे ख़र्च अलॻि करोड़ हेॾां ख़र्च अलॻि अलियाबाद खे पाणी मां अंगूठो आहे पर अदा जीए भुट्टो वोट वरी बि भोतारनि जो आहे छा कंदा ग़रीब आहियूं था ॾियणो आहे ऐं मूं ते यकीन कयो हुन वीडियो ते अहिड़ो तनक़ीद थींदो सभु चवंदा हीउ थोको आहे लेकिन सच ॻाल्हि जंहिंखे चवंदो उहो इहो ई चवंदो इहो ॻाल्हि बिल्कुलु हक़ीक़त आहे पीपलनि असां वॾा ज़ुल्म कया आहिनि असांजो जामशोर डिस्ट्रिक्ट बाक़ाइदा यरगमाल थियल आहे अगरि जे मलक साहब कुझु ॾे बि थो त उहो ग़रीब अवाम वटि पहुचे कोन थो अगर मलक साहब ही वीडियो पाण ॾिसे पियो त उनखे गुज़ारिश आहे त बा तूं पुछ त सही कम से कम तुंहिंजे चेयरमैन खां पुछ त सही ही वाटर सप्लाई जो स्कीमूं 2 साल पहिरीं ॾिनो इलेक्शन खां पहिरीं ॾिनो उनखे छा थियो छा लाइ नथो हले केरु पुछण वारो कोन्हे पोइ मूं जहिड़ो को ग़रीब ॻाल्हाईंदो त डायरेक्ट हलवा हुनखे खणा अरे बाबा छो थो खणाई मलक साहब तव्हां पुछो त सही तव्हां हिते MNA आहियो त हर ॻाल्हि तव्हां ते ईंदी डिस्ट्रिक्ट जामशोर में का बि ॻाल्हि थींदी त तव्हां ते ईंदी जॾहिं तव्हां स्कीम ॾेई छॾिया मूंखे ज़ाती ख़बर आहे तव्हां पैसा ॾेई छॾिया आहिनि हिते हर शइ लॻी वई आहे को हेॾां खणी आया आहिनि 2-2.5 लख जो वॾेरा ट्रांसफार्मर खाई आया आहिनि हेॾां चौकीदार खाई आया आहिनि सोलर खाई आया आहिनि केरु ॻाल्हाईंदो हिननि जे ख़िलाफ़ यार तव्हां ॻाल्हाईंदो तव्हां MNA आहियो तव्हां ई चओ न SSP साहब खे फ़ोन कयो इंक्वायरी करायो अगर वो दौर अॼुकल्ह उहो दौर थोड़ी आहे डिजिटल दौर आहे फिंगरप्रिंट्स जो दौर आहे बाबा सोलर प्लेटूं चोरी थियूं आहिनि तव्हां डिजिटल दौर लॻो पियो आहे तव्हां उहो इंक्वायरी करायो 30-40 लख जूं सोलर प्लेटूं आहिनि बसि विया खाई आहे चौकीदार खाई आहे बसि ख़तमु ईअं न आहे इहे सभु तनक़ीद वरी बि पीपल्स पार्टी ते थींदियूं वरी मलक साहब ते थींदियूं या त मलक साहब जेको आहे पंहिंजनि हेठनि खे सोहेल शोरो साहब के जेको आहे न तनक़ीद करे बाबा छो सोहेल शोरो साहब हिकिड़ो फ़ोन करे SSP साहब के चए बाबा ही इंक्वायरी कर छा मसइलो आहे चुप आहिनि ऐं इन्हनि जी ख़ामोशी खां असां इहो था सम्झूं अगरि जे असांजा जेको आहे MNA साहब या चेयरमैन साहब पाण चोर कोन आहिनि त उनजे हेठां जेके आहिनि उहे खाईंदड़ आहिनि उहे चोर आहिनि ऐं उन्हनि जो ख़ामोशी असांजे जेको आहे लीडरनि जो ख़ामोशी इहो साबित थो करे त हू चोरनि जा साथीदारी आहिनि न त पंहिंजी ख़ामोशी तोड़ीनि बराए महिरबानी असांजो जेको आहे अलियाबाद जो नंढड़ो मसइलो आहे पाणी जो उहो हल करायो छा मसइलो आहे यार 12 साल थी विया आहिनि अञा ताईं रोज़ु अचे थो आयो त अञा ढुक बि कोन्हे अस्सलाम वालेकुम।